दोस्तों हींअर यादगार महफ़िल जो ॿियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि अॼु बीमारी वई छॾे यार जे दीदार में। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों, ऐं जो शाइर आहे सैयद अनवर अली शाह रहमतुल्लाह अलैह। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं गायकी बि तमामु भली आहे दोस्तों पुराणो अंदाज़ आहे, जवानी जो आवाज़ आहे। उमेद तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। उस्ताद जलाल चढ़नी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर N40 तव्हां ॿुधी रहिया आहियो जनाब नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ राफ़तानी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राफ़तानी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हजाणो टंडे आदम खां। वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी। भली आए मुजाफिरी बेली लथो जिया जंजाल, भली आए मुजाफिरी लथो जिया जंजाल, जो मिलन भी हम महाल वाला सोच पिरी पे आयो। दबेली सजन मोजा सुपरी दिनाऊं दुखी अखी खुशी अजीब खरीद साथ बही शहीद वाला जो अज पिरी पे आयो। वो अज बीमारी वही छदे, अज बीमारी वही छदे वो यार जे दीदार में, अज बीमारी वही छदे रे यार जे दीदार में, यार जे दीदार में वो दोस्त जे दीदार में, यार जे दीदार में वो दोस्त जे दीदार में। कुर्बान चाहते हैं यार तू कोने को खती करार, कुर्बान चाहते हैं यार तू कोने को खती करार, कोने को घटी किनार में वो कोने को घटी किनार में, कोने को घटी किनार में वो कोने को घटी किनार में। अज बीमारी वही छदे रे यार के दीदार में, अज बीमारी वही छदे वो दोस्त के दीदार में। पेशकेश कामरान जानी सिंधी। खत न लिखी सावल न आयो हाल अहवाल, मुल्क अव्हां जे ते मसन है जा कागज़न जो काल, हाणे कंहिंसां कयां ॻाल्हि वञा दिल भर तुंहिंजे दर्दन जी। चई मस त घणी मुल्कनि में पर कागज़न लख हज़ार, कागज़ लिखजनि उन्हनि ॾे जन जूं दिलियूं जन दार, हाणे मोहबहीअ जा हार तुंहिंजे कागज़ लिखाऊं कहिड़ा। मूं लिखियो खत यार ने वो हारे जो हिन हाल में वो, मूं लिखियो खत यार ने वो हारे जो हिन वो हाल में। बाहुबली का सिद्ध चयो बाहुबली का सिद्ध चयो आशिक तुझो आधार में, बाहुबली का सिद्ध चयो आशिक तुझो आधार में, आशिक तुझो आधार में वो आशिक तुझो आधार में,
वही छॾे और दीदार महफिल नंबर चार्ली दीदार में यार के दीदार में वो दोस्त के दीदार में बीमारी वही छॾे यार के दीदार में अॼु बीमारी वही छॾे वो दोस्त के दीदार में यार को आखी यार को आखी तेरा यार तो दादा बीमार ना कुछ खादा ना कुछ पींदा उनका रोमन नाल वापारी हटियां ते भला खुट गया दवा आई दारू सुना दिखींदा प्यात बाजारे गुदाम फरीदा हाड़ चोला में सीमा कपनी में यार दसा थतियार मोए खापो महबूब जे करूं मन वजे मुझे मथा बोए मोए खापो महबूब जे करूं मन वजे मुझे मथा एकदम उठी सजदो कया हो एकदम उठी सजदो कया यार तोड़े हो जा मदार में एकदम उठी सजदो कया वो तोड़े हो जा मदार तोड़े हो जा मदार में वो तोड़े हो जा मदार में तोड़े हो जा मदार मेरे तोड़े हो जा मदार में अज बीमारी वही छॾे दोस्त जे दीदार में अज बीमारी वही छॾे वो यार जे दीदार अंदर चवे सजी खलक में तजलो शमो इज़हार चोए अनवर चवे सजी खलक में तजलो शमो इज़हार छो लखे परवाना व्या जली लखे परवाना व्या जली अहमद संदे अनवार में अहमद संदे अनवार में वो अहमद संदे अनवार में अहमद संदे अनवार में वो अहमद संदे अनवार में बीमारी वही छॾे यार जे दीदार में अज बीमारी वही छॾे दोस्त जे यार जे दीदार में वो दोस्त जे दीदार में यार जे दीदार में वो दोस्त जे दीदार में अज बीमारी वही छॾे खबर ॿुध असां त मेडिकल खणी आ गाननि ते पर मूं ते सजी डॉक्टर के वटि बि वञे चवंदो त ॿी हिकिड़ी कान्हे भई जलाल चाणी जो रील न ॿुधजां बराबरि उन्होंने क्या कहिड़ो जवाब ॾिनो आहे असां चयो आहे इश्क जे आज़ार जी लुकमान हकीम खे ख़बर कान्हे हिननि डॉक्टरनि खे कहिड़ी ख़बर हे तबीबा वञ तूं मोती हे तबीबा वञ तूं मोती कान घुर्जे थी दवा हे तबीबा वञ तूं मोती कान घुर्जे थी दवा कान घुर्जे थी दवा वो कान घुर्जे थी दवा कान घुर्जे थी दवा वो कान घुर्जे थी दवा पचड़ मुंहिंजो कोन थींदो पचड़ मुंहिंजो कोन थींदो यार पंहिंजे छा सवा पचड़ मुंहिंजो कोन थींदो यार पंहिंजे छा सवारे
दोस्त पंहिंजे खां यार पंहिंजे खां सवारे दोस्त पंहिंजे खां सवा ए तबीबा वञ तूं मोती ए तबीबा वञ तूं मोती कान घुर्जे थी दवा ए तबीबा वञ तूं मोती कान घुर्जे थी दवा कान घुर्जे थी दवा रे कान घुर्जे थी दवा कान घुर्जे थी दवा कान घुर्जे थी दवा बचण मुंहिंजो कोन थींदो यार पंहिंजे खां सवा बचण मुंहिंजो कोन थींदो यार पंहिंजे खां सवा